रोशन ताईं भला असां कीअं पहुचंदासीं इहो तव्हां सोचियो आहे? क़ैद खाने जे दर ते हिकिड़ो ई जलाद बीठल आहे, मंठार। मंठार हिक खे न पर बालाच जे सभिनी वाठनि खे पले क़ैद खाने ताईं पहुचंदासीं गुलाब। राति ने बालाच जे ॻोठ जे मथां क़यामत बर्पा करणी आहे। सरदार, मंठार जी नियत ते शक न कयो। मंठार सजण समझी खून कोन गया आहिनि सरकार। मूं बराबरि ग़लती कई पंहिंजी थियण वारी नुंहं जे लाइ। बस नूरल बस, रोक पंहिंजी ज़बान खे, नाहे रबिल तुंहिंजी नुंहुं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी धमाकेदार अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। बिना देर हलंदे पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में जेको गुलाब खां पुछियो वेंदो, शेरदिल पुछंदो उन खां त असां क़ैद ताईं कहिड़े तरीक़े सां पहुची सघूं था। ऐं पोइ गुलाब खे साण करे मल्हार, शेरदिल ऐं जेको आहे त सारंग गॾिजी करे ऐं क़ैद ताईं पहुचंदा दोस्तों। ऐं रोशन हाणे तमामु जल्दी जेको आज़ादु थींदो ऐं आज़ादु थियण खां पोइ हू बि बालाज ख़ान जो वेरी थी वेंदो दोस्तों। ऐं थी सघे थो त शाहनवाज़ ख़ान बि जेको आहे त शेरदिल जो साथ ॾिए, उनखे बि उतां आज़ादु कराए शेरदिल दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त बालाज ख़ान जेको आहे त हुननि ॿिन्ही जेको शाहनवाज़ जी पुट ऐं घरवारी जी क़बर ठाराए छॾी आहे ओताक जे भरिसां, जिते गौराम ख़ान खे दफ़न कयो वियो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजी इद्दत जेका आहे, पंहिंजी न्याणी जेका बालाज ख़ान जी धीउ राणी आहे दोस्तों, उनखे पंहिंजे मुड़ुसु नंढड़े मीर जी क़त्ल थियण खां पोइ इद्दत करण बि माना बालाज ख़ान नथो ॾिए दोस्तों। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त हवेलीअ में जेको माना राज़ दफ़न हुजे त बहितरु आहे, कंहिंखे ख़बर न पए त हिन हवेली में छा थियो आहे, खून थियो आहे या छा थियो आहे। ऐं जेको आहे त मंठार खे जेको आहे त बालाज ख़ान जेको आहे त इबरतनाक जेको आहे सज़ा ॾेई छॾी आहे ऐं हुनखे जेको आहे त हमेशह लाइ क़ैदी बणाए छॾियो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनखे साह जो जीदान इन ई करे मिलियो आहे त हू जेको बालाज ख़ान जो वफ़ादार रहियो आहे। इन जे करे जेको आहे त मंठार खे साह जो जीदान मिलियो आहे। बाक़ी सॼी उमिरि जेको आहे त मंठार खे ईअं गुज़ारणी पवंदी, छो त मंठार जो बालाज ख़ान खां सवाइ ॿियो को हमदर्द हुयो कोन दोस्तों। हाणे बालाज ख़ान बि उन खां फिरी चुको आहे। ऐं मंठार खे बार बार इहा सोच थी अचे, जॾहिं इहा ख़बर राणीअ खे पवंदी त हीअ ॿ खून असांजा वरी बि करे चुको आहे, त राणी मूंसां जेको आहे त नाराज़ थी वेंदी। बालाज ख़ान जी ठीकु आहे नाराज़गी बर्दाश्त करे वेंदुमि, हुनजो क़ैद बि, पर राणीअ जी नाराज़गी ऐं कुझु बि मूंखां माना बर्दाश्त न थींदो। उम्मीद आहे त दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।